ज़ाहिदा आबड़ो हमसरी मैगज़ीन जी एडिटर आहियां। अॼु जे मौक़े ते मूंखे इनवाइट कयो वियो ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी त उस्ताद बुखारी जेको असांजो हिकिड़ो लोक ईअं सम्झो त शाइर, आम माण्हू जो शाइर, जंहिंखे वञण खां पोइ आउं सम्झां थी हिन तरीक़े सां यादि कोन कयो वियो आहे ऐं उन जी यादि में हिकिड़ो मुसलसल पूरे मतिलबु 15-20 ॾींहंनि खां सम्झां थी त प्रोग्राम जेको आहे सो हले पियो ऐं हले पियो त इहा हिकिड़ी नई शुरूआति आहे उस्ताद बुखारी जे कम खे वरी ॾिसण जी ऐं उन जे कम ते तहक़ीक़ करण जी बि जेका असांखे इन्विटेशन पियो ॾिए ही प्रोग्राम। त आउं सम्झां थी त हिकिड़ी तमामु ख़ुशाइंद ॻाल्हि आहे जो उस्ताद बुखारी खे हिन तरीक़े सां भेटा ॾिनी वई आहे। बाक़ी जेको असांजो जेको सेशन थियो उन जे बारे में आउं चवंदसि त इहो हिकिड़ो अहिड़ो मौज़ू आहे, औरत जा मसइला, औरत जी जेका ॻाल्हि आहे उनखे त बार बार वरजाइण जी ज़रूरत आहे, छो जो असांखे हर दौर जे नए नस्ल में असांखे हिकिड़ो नैरेटिव क्रिएट करिणो पवंदो त औरत खे जेको आहे उनजो सही मक़ाम ॾिनो वञे। जेसिताईं असां उनखे सही मक़ाम न ॾींदासीं तेसिताईं असां मुआशिरे में तब्दीली पैदा नथा करे सघूं ऐं उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असांजे नौजवान नस्ल खे सिखिया ॾियण सां उहा औरत खे बि ॾियणी आहे, छोकिरी खे बि ॾियणी आहे ऐं उन वक़्त जे छोकिरे खे बि ॾियणी आहे ऐं उन जे लाइ तमामु बहितरीनु जेका अॼु जो सेशन थियो। थैंक यू।